केमिस्ट्री क्लास ॾहों बाब पहिरियों सबक़ ॾहों हिसो पहिरियों MCQs आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सुञाणण स्कूल में भलीकार। असांजे जेको लेक्चर जो मौज़ू आहे एक्सरसाइज़ जो सेक्शन A MCQs। असीं पंहिंजे अॼोके लेक्चर में सेक्शन A मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स MCQs जो पहिरियों हिसो हल कंदासीं जंहिंमें 5 सवाल आहिनि। नंबर पहिरियों सवाल आहे विच वन ऑफ द स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट डायनामिक इक्विलिब्रियम। मुतहरिक तवाज़ुन जे बारे में हेठि चइनी बयाननि मां कहिड़ो बयान ग़लति आहे। ए इट टेक्स प्लेस इन क्लोज्ड कंटेनर। असां इहो पंहिंजे पोयनि वीडियो लेक्चर्स में पढ़ी आया आहियूं त डायनामिक इक्विलिब्रियम थींदो ई क्लोज्ड कंटेनर में आहे। जेकॾहिं ओपन कंटेनर में थींदो त ॿाहिरियां एक्सटर्नल कंडीशन्स जेके आहिनि उन ते असरअंदाज़ थींदियूं ऐं उहो रिवर्स रिएक्शन जेको आहे न थी सघंदो। तंहिंजे करे असांजो जेको डायनामिक इक्विलिब्रियम आहे उहो क्लोज्ड कंटेनर में थींदो आहे। इहो सही आहे। बी आहे कंसंट्रेशन ऑफ द रिएक्टेंट्स इन प्रोडक्ट्स आर नॉट चेंज्ड। असां इहो पिणु पढ़ियो हुयोसीं त नेट कंसंट्रेशन जेका रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जी हूंदी आहे कुल जेको उन्हनि जो मक़दार हूंदो आहे उहो डायनामिक इक्विलिब्रियम में तब्दील कोन थींदो आहे। तंहिंजे करे हीउ बि सही आहे। सी आहे रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिवर्स रिएक्शन। डायनामिक इक्विलिब्रियम में असांजो फॉरवर्ड रिएक्शन ऐं बैकवर्ड रिएक्शन जेको आहे उहे बराबरि हूंदा आहिनि। इनिशियल कंसंट्रेशन्स महिल इहो थींदो आहे त तव्हांजो रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन वधीक हूंदो आहे ऐं रेट ऑफ रिवर्स रिएक्शन घटि हूंदो आहे। पर जॾहिं डायनामिक इक्विलिब्रियम हासिल थी वेंदो आहे त रिवर्स रिएक्शन जी रफ़्तार ऐं फॉरवर्ड रिएक्शन जी रफ़्तार जेका आहे उहा बराबरि थी वेंदी आहे। तंहिंजे करे सी बि ग़लति आहे। यानी डी वारो जेको ऑप्शन आहे उहो असांजो ग़लति हूंदो ऐं असां हुनखे सम्झूं था। इक्विलिब्रियम कैन नॉट बी डिस्टर्ब्ड बाय एनी एक्सटर्नल स्ट्रेस। ॿाहिरियूं जेके कंडीशन्स आहिनि उन्हनि मंझां असांजो डायनामिक इक्विलिब्रियम जेको आहे उहो मुतासिर न थींदो, उहो थींदो आहे। जीअं पहिरें स्टेट में ई असां चयोसीं त जेकॾहिं तव्हांजो कंटेनर क्लोज़्ड न आहे त तव्हांजो जेको डायनामिक इक्विलिब्रियम आहे उहो हासिल कोन थींदो। यानी तव्हांजो जेको टेम्परेचर आहे उहो जेकॾहिं घटि वधि थिए थो तॾहिं बि इक्विलिब्रियम डिस्टर्ब थींदो। कंसंट्रेशन्स जेकॾहिं तव्हां ॿाहिरां घटायो था वधायो था तॾहिं बि इक्विलिब्रियम जेको आहे उहो वरी वराए वञी करे हासिल थींदो। सो डी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन। सवाल नंबर ॿियो आहे कंसीडर द फॉलोइंग रिएक्शन एंड इंडिकेट विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन। ॾिनल रद्द अमल खे लिखण जे लाइ बहितरीन इज़हार हिननि मां कहिड़ो आहे। हाणे कीमियाई अमल कहिड़ो आहे 4 मोल आहिनि अमोनिया जा ऐं 1 मोल आहे मालिक्यूलर ऑक्सीजन जो। पाण में उहो कीमियाई अमल कनि था त ठहे थो 4 मोल असां वटि ठहनि था नाइट्रोजन मोनोऑक्साइड जा ऐं वरी असां वटि 6 मोल ठहनि था पाणीअ जा। असांजे हिन कीमियाई अमल में रिवर्सिबल रिएक्शन आहे। हाणे तव्हांखे इहो ॾिसणो पवंदो त रिएक्टेंट कहिड़ा आहिनि अमोनिया ऐं ऑक्सीजन। प्रोडक्ट कहिड़ी आहे नाइट्रोजन मोनोऑक्साइड ऐं पाणी। हाणे जेका प्रोडक्ट आहे उहा असांजी अची वेंदी नॉमिनेटर तौर ते। पहिरियां तव्हां इहो ॾिसो त असांजी नाइट्रोजन मोनोऑक्साइड ऐं पाणी नॉमिनेटर तौर ते किथे आहे ए में बि आहे ऐं वरी असांजी डी में बि आहे। सो ॿिन्ही में मौजूदु आहे। वरी तव्हां ॾिसो रिएक्टेंट कहिड़ा आहिनि उहे डिनॉमिनेटर तौर ते हूंदा हेठां अमोनिया ऐं ऑक्सीजन। सो पहिरें में अमोनिया ऐं ऑक्सीजन आहिनि असांजा डिनॉमिनेटर तौर ते ऐं वरी हिन में अमोनिया आहे पर उन में वरी असांजो आहे सल्फर आहे। तंहिंजे करे डी वारो ऑप्शन जेको आहे एक्सक्लूड थी वियो। ए वारो ऑप्शन जेको आहे उहो असांजो सही आहे। हाणे जेकॾहिं इहो इज़हार करेक्ट वे में लिखियलु आहे त उन में रेज़ पावर जेको आहे उहो कोएफिशिएंट्स जी सूरत में सही लिखियलु हूंदो। हाणे असांजो कोएफिशिएंट कहिड़ो आहे 4 अमोनिया जो आहे त अमोनिया खे रेज़ पावर 4 आहे यानी ठीकु आहे। ऐं ऑक्सीजन असांजो हिते जेको आहे सो सिर्फ़ु लिखियलु आहे 1 मोल। हिते असांजा मथे 5 मोल ॾिनल आहिनि। जॾहिं त हेॾे ॿियो को बि अहिड़ो इज़हार कोन्हे को जंहिंमें असांजो ऑक्सीजन मौजूदु हुजे। तंहिंजे करे हीअ जेका आहे किताब में उहा असांजे किताब में हिकिड़ी मिस्टेक ॾिनल आहे। तंहिंजे करे असां मथे बि ऑक्सीजन जा हिते जेको आहे सो 5 मोल लिखी था छॾियूं त जीअं असांखे जेको केमिकल असांजो कांस्टेंट एक्सप्रेशन आहे इक्विलिब्रियम जो उहो सही हासिल थिए। हाणे हिते 5 मोल ऑक्सीजन थी विया। हिते ऑक्सीजन रेज़ पावर 5 थी वियो। नाइट्रोजन मोनोऑक्साइड जा 4 मोल आहिनि। हीअ कोएफिशिएंट हिते रेज़ पावर में अची वियो। हिते पाणी जा 6 मोल आहिनि। हिते पाणीअ खे रेज़ पावर में 6 अची वियो। तंहिंजे करे सही असांजो इज़हार कहिड़ो आहे उहो आहे ए जो Kc इज इक्वल टू मोलर कंसंट्रेशन ऑफ नाइट्रोजन मोनोऑक्साइड रेज़ पावर 4 मोलर कंसंट्रेशन ऑफ वाटर रेज़ पावर 6 divided by molar concentration of ammonia raised power 4
and molar concentration of molecular oxygen raised power 5. नंबर 2 सवाल आहे, a reaction which never goes to completion is known as reversible reaction. अहिड़ो कीमियाई अमल जेको मुकमल न थिए असां हुनखे मोटा खाईंदड़ कीमियाई अमल रिवर्सिबल रिएक्शन सॾींदा आहियूं. रिवर्सिबल रिएक्शन इज रिप्रेजेंटेड बाय मोटा खाईंदड़ कीमियाई अमल खे असां छा सां ज़ाहिर कंदा आहियूं? ए डॉटेड लाइन्स, टुबकनि वारियूं लाइनूं. इन टुबकनि वारी लाइनुनि सां असां हाइड्रोजन बॉन्डिंग खे ज़ाहिर कंदा आहियूं, तंहिंजे करे रिवर्सिबल रिएक्शन डॉटेड लाइन सां ज़ाहिर न कबो आहे. बी सिंगल एरो, यानी असांजो सिंगल हेडेड एरो थींदो आहे जेको असांजे इरिवर्सिबल रिएक्शन खे ज़ाहिर कंदो आहे. जॾहिं त डबल हेडेड एरो थींदो आहे, डबल हेडेड एरो असांजे रिवर्सिबल रिएक्शन्स खे ज़ाहिर कंदो आहे, यानी तव्हांजो फॉरवर्ड रिएक्शन बि ज़ाहिर कंदो ऐं वरी रिवर्स रिएक्शन बि ज़ाहिर कंदो आहे. डी आहे डबल स्ट्रेट लाइन. डबल जेके आहिनि सिधियूं नंढियूं लाइनूं उहे डबल बांड खे ज़ाहिर कंदियूं आहिनि, तंहिंजे करे सही असांजो जेको ऑप्शन आहे उहो आहे सी, जंहिंमें रिवर्सिबल रिएक्शन थो ज़ाहिर थिए, यानी उहो फॉरवर्ड रिएक्शन में बि वेंदो, अॻिते बि वेंदो ऐं उहो वरी मोटा खाईंदड़ कीमियाई अमल ॾे पोइ ते बि रिवर्स रिएक्शन में बि मोटंदो आहे. जीअं असां नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन जे कीमियाई अमल खे ज़ाहिर कयूं था, जंहिंमां अमोनिया थी ठहे ऐं वरी अमोनिया टुटे थी त वरी हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन ठहे थी. सवाल नंबर 4 आहे, when the magnitude of Kc is small, जॾहिं इक्विलिब्रियम कांस्टेंट जो वैल्यू मिक़दार नंढो हुजे त उहो छा खे ज़ाहिर कंदो आहे? ए रिएक्शन मिक्सचर कंटेंट्स मोस्ट ऑफ द रिएक्टेंट, असांजे कीमियाई अमल वारी जेका मिलावट थींदी उन में घणे भाङे रिएक्टेंट मौजूदु हूंदो. बी रिएक्शन मिक्सचर कंटेंट्स मोस्ट ऑफ द प्रोडक्ट, रिएक्शन मिक्सचर में घणे भाङे प्रोडक्ट मौजूदु हूंदी. नंबर सी ऑलमोस्ट इक्वल अमाउंट्स ऑफ बोथ, ॿिन्ही जो रिएक्टेंट जो ऐं प्रोडक्ट जो मिक़दार जेको आहे उहो बराबरि हूंदो. डी रिएक्शन गोज़ टू कंप्लीशन, कीमियाई अमल जेको आहे उहो मुकमल थियण ॾांहुं वञे थो. तव्हांखे यादि हूंदो असां केसी वैल्यूज़ जा 3 क़िस्म पढ़िया हुयासीं त केसी वैल्यू तमामु घणो हुजे त यानी प्रोडक्ट जेका आहे उहा फेवर्ड आहे. लार्जर केसी यानी मोर प्रोडक्ट ठहियल आहे, रिएक्टेंट जेके आहिनि उहे नेग्लिजिबल आहिनि. या वरी वेरी स्मॉल केसी आहे त पोइ तव्हांजा रिएक्टेंट्स जेके आहिनि उहे फेवर्ड आहिनि, यानी रिएक्टेंट जेके आहिनि तमामु घणा ठहिया आहिनि. सो सवाल में इहो ई आहे त केसी जो वैल्यू जेकॾहिं घटि हुजे त यानी रिएक्शन मिक्सचर में रिएक्टेंट्स जो मिक़दार तमामु घणो मौजूदु आहे. सही ऑप्शन आहे असांजो ए. सवाल नंबर 5 आहे, फॉर विच सिस्टम डज द इक्विलिब्रियम कांस्टेंट Kc हैज़ यूनिट्स ऑफ कंसंट्रेशन. हेठि असांखे कीमियाई अमलनि जा मिसाल ॾिनल आहिनि, उन्हनि मां ॿुधायो त कहिड़े कीमियाई अमल जे इक्विलिब्रियम कांस्टेंट खे यूनिट हूंदो. हाणे असां वटि हिकिड़ो आहे नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन जा 3 मोल पाण में कीमियाई अमल कनि था त 2 मोल अमोनिया जा ठहनि था. हाणे यूनिट मालूम करण जे लाइ असांखे प्रोडक्ट जा मोल्स ऐं रिएक्टेंट्स जा मोल्स ॾिसणा पवंदा आहिनि. जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं था त नाइट्रोजन जो हिकिड़ो मोल ऐं हाइड्रोजन जा 3 मोल, यानी रिएक्टेंट साइड ॾांहुं 1 3 4 मोल आहिनि ऐं प्रोडक्ट ॾांहुं 2 मोल आहिनि, यानी हे अनइक्वल नंबर ऑफ मोल्स आहिनि. त इन में केसी जो यूनिट थी सघे थो, छो त ही जेके 2 मोल आहिनि हेॾां वारनि 2 मोल्स खे कटींदा त बाक़ी 2 मोल जेके आहिनि उहे बकाया पोइ ते बचंदा, त इन में कंसंट्रेशन जो यूनिट थी सघे थो. बी खे असां ॾिसूं, नाइट्रोजन जो 1 मोल ऑक्सीजन जे 1 मोल सां कीमियाई अमल करे थो त नाइट्रोजन मोनोऑक्साइड जा 2 मोल ठहनि था. हाणे हिन कीमियाई अमल में ॾिसो त 1 मोल हेॾां आहे, 1 मोल हेॾां आहे ऐं 2 मोल हेॾां आहिनि, हेॾां 1 ऐं 1 ॿ थिया, हेॾां बि 2 थिया. जे करे इहो छा थींदो, प्रोडक्ट जा 2 मोल जेके आहिनि उहे रिएक्टेंट जे 2 मोल्स खे कटे छॾींदा त कुझु बि न बचंदो, यानी कंसंट्रेशन जो यूनिट बी में न हूंदो. वरी सी खे ॾिसूं था, हाइड्रोजन जो 1 मोल आहे, आयोडीन जो 1 मोल आहे, हाइड्रोजन आयोडाइड जा 2 मोल आहिनि, यानी इन में बि साॻियो ई अहिड़े क़िस्म जी तव्हांखे नंबर ऑफ मोल्स मिलंदा त प्रोडक्ट जे पासे ॾांहुं रिएक्टेंट जे पासे ॾांहुं नंबर ऑफ मोल्स बराबरि आहिनि त उहे ॿई हिक ॿिए खे कटे छॾींदा ऐं कंसंट्रेशन जो यूनिट को बि न थींदो. वरी असां खणूं था नंबर आख़िरी ऐं डी, कार्बन मोनोऑक्साइड जो 1 मोल आहे, हाइड्रोजन जो 1 मोल आहे, कार्बन मोनोऑक्साइड जो हेॾां कार्बन डाइऑक्साइड आहे सॉरी, ऐं हाइड्रोजन जो 1 मोल पाण में मिलनि था त कार्बन मोनोऑक्साइड जो 1 मोल ऐं पाणी जो 1 मोल ठहे थो, यानी 1 मोल रिएक्टेंट ॾांहुं ॿियो बि 1 मोल 2 थिया, हेॾां बि 1 ऐं 1 2 थिया. इहे छा थींदो त
प्रोडक्ट जा ॿ मोल रिएक्टेंट जे ॿ मोलनि खे कटे छॾींदा त इन जो बि कंसंट्रेशन जो यूनिट न ठहंदो। तंहिंजे करे असां वटि ऑप्शन बचियो वञे ए, जंहिंमें कंसंट्रेशन जो यूनिट बाक़ी बचे थो। हिन असांजे सिस्टम जे लाइ या केमिकल रिएक्शन जे लाइ इक्विलिब्रियम कांस्टेंट जो कंसंट्रेशन यूनिट हूंदो। ऑप्शन ए इज करेक्ट आंसर। सवाल नंबर 5 सां गॾु असांजो अॼोको लेक्चर सेक्शन ए जेको हुयो मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।